पीर साहिब के अंग्रेज सरकार शहीद करण जो फैसलो अॻुवाट करे छॾियो। उन खे कानूनी कार्रवाई जो बुरको पाराइण लाइ 14 जनवरी 1943 ते पीर साहिब खे हैदराबाद सेंट्रल जेल आंदो वियो। हुर बग़ावत ॾोह में मार्शल लॉ तहत केस हलायो वियो, जंहिंमें पीर साहिब खे न संदन मर्ज़ी जो वकील करण जी इजाज़त मिली, न कंहिं मददगार खे मिलण ॾिनो वियो। सिर्फ़ पीर साहिब खे हिकु वकील ॾियलमल लालवाणी खे वकील करण जी इजाज़त मिली। पीर साहिब जी मर्ज़ी त मोहम्मद अली जनाह खे वकील करण जी हुई, पर न सरकार खे न अहिड़ो मौक़ो ॾिनो, न ई जनाह साहिब वकालत करण ते राज़ी थियो। केस जे 26 ॾींहनि जी कार्रवाई में पीर साहिब खे संदसि वकील सां ॻाल्हाइण जी बि इजाज़त न हुई। सिर्फ़ लिखियत में सूरे बादशाह पंहिंजे वकील ॾियलमल खे कुझु चई सघियो थे। हीअ अदालत जी तारीख़ जो हिकु अहिड़ो केस आहे जंहिंमें कार्रवाइनि दौरान शाहिदनि ऐं पीर साहिब सूरे बादशाह जे विच में पर्दो ॾियारियो वियो। अहिड़ी रीति खेनि आख़िरकार फांसी जी सज़ा ॾिनी वई, जंहिं ते अमल कंदे 13 रबीउल अव्वल 1362 हिजरी मुताबिक़ 20 मार्च 1943 ते खेनि फांसी ॾेई शहीद कयो वियो। संदन लाश खे बि कंहिं गुमनाम जाइ ते दफ़न कयो वियो, जंहिं जाइ जी अॼु ॾींहं ताईं कंहिंखे बि ख़बर नाहे। सैयद शाह मर्दान शाह सानी छट धणी रहमतुल्लाह अलैह, 7 पागारो। सैयद सिकंदर अली शाह शाह मर्दान शाह सानी जी विलादत 8 जमादिल सानी 1347 हिजरी बमुताबिक़ 22 नवंबर 1928 में थी। पाण शहीद सूरे बादशाह जे फर्ज़ंद हुअण जे नाते शहीद सूरे बादशाह जे ख़ानदान खे अंग्रेज़नि तरफ़ां मिलियल समूरनि तकलीफ़नि मां गुज़रिया। शहीद सूरे बादशाह जी शहादत बैदि खेनि ऐं संदन भाउ नादर अली शाह खे 12 फरवरी 1944 ते सिंध मां जलावतन करे पहिरियां ई अलीगढ़ पोइ बर्तानिया ॾिनो वियो, जिते इन ॿिन्ही भाइरनि जी आम माण्हुनि जी हैसियत सां तालीम ऐं तरबियत थी। पाकिस्तान त 1947 ईस्वी में क़ाइमु थियो। अंग्रेज़ बि सिंध मां हलिया विया, पर सिंध में हुरनि खे वतन दोस्त न सम्झियो वियो। न ई पीर साहिब ऐं संदसि जलावतन कयल भाउ खे वापसि आंदो वियो। 1951 में सिंध जे गवर्नर दीन मोहम्मद जी कोशिश सां खेनि 1951 में वतन आंदो वियो ऐं 1952 में गादी बहाल कई वई। जमायत तरफ़ां 4 फरवरी 1952 ते पीर सिकंदर अली शाह शाह मर्दान शाह सानी खे पग ॿधाए 7 पागारो तस्लीम कयो वियो। हिन दूरंदेश इंसान सभ खां पहिरियों ई अंग्रेज़नि जा क़ाइमु कयल लोढ़ा ख़तमु कराया, जमायत जे समूरनि बांदी माण्हुनि खे आज़ादु करायो। उन बैदि हवेली, दरगाह, जामिल राशिदिया जी दरसगाह खे नए सिर तमीर करायो। हिन हुर जिदोजहद जे शहीदनि जे वारसनि खे नए सिर पंहिंजी ज़िंदगी संवारण ऐं सुधारण लाइ राति ॾींहुं कोशिश करे पंहिंजी जमायत जी ताक़त खे बहाल कयो। हिन 1965 ऐं 1971 जी पाक भारत जंग में पाकिस्तानी फ़ौज जी मदद ऐं सिंध जी हिफ़ाज़त लाइ हुर जमायत खे हुकुम जारी कयो। नतीजे में ॿिन्ही जंगियुनि में हुर मुजाहिदनि सिंध जे सरहदनि जी बेमिसाल क़ुर्बानियूं ॾेई हिफ़ाज़त कई। हुकूमत तरफ़ां खेसि सिविलियन जनरल तौरु तस्लीम कयो वियो। हिन पीर साहिब पागारे जो मुल्की सियासत में अहम किरदारु रहियो। संदसि सखा जा बि केतिरा ई किस्सा ऐं कहाणियूं मशहूरु आहिनि। सिंध जे इन बाउसूल ऐं हुर जमायत जी मालिकी कंदड़ पीर साहिब 16 सफ़र 1433 हिजरी मुताबिक़ 10 जनवरी 2012 ते
वेलिंगटन अस्पताल लंडन में विसाल कयो। संदन जस्त खाकी खे सिंध आणे 12 जनवरी 2012 ते पीरगोठ में मिट्टी माव हवाले कयो वियो। सैयद सबगतुल्ला शाह सालिस 8 पागारो। सैयद सबगतुल्ला शाह सालिस जो जन्म 14 फरवरी 1957 ते थियो। खेन संदन वालिद सैयद शाह मर्दान शाह सानी जी रहलत बाद 12 जनवरी 2012 ईस्वी ते जमायत तरफ़ां पग ॿधाए 8 पागारो तस्लीम कयो वियो आहे। पाण हिकु दर्दमंद दिल रखंदड़ इंसान आहिनि। पाण हुर जमायत सां गॾु सॼी सिंध जे माण्हुनि जी ख़ुशहाली जा ख़्वाहान आहिनि। सिंध जी सियासत में संदन मुस्बत किरदार आहे। उन जे सबूत तौर 2 मिसाल ॾिजनि था। हिकु त पीर साईं सिंध में ॿिटे निज़ाम ख़िलाफ़ हैदराबाद में तारीख़ी जलसो करे उन निज़ाम खे ख़तम करायो। या ॿियो मिसाल इहो आहे त पीर साईं सिंध जे पाणी जे हक़ लाइ पंहिंजे हुकूमती वज़ारत दौरान विफ़ाक़ सां बग़ैर कंहिं मसलत पसंदी जे मुआहदो अटकायो। अलाह पाक खेनि वॾी जमार सां गॾु संदन वॾड़नि जी लाज़वाल वतन दोस्ती ऐं क़ुर्बानियुनि जी राह ते साबित क़दमी सां हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। शहीद सूरे बादशाह अछड़ो थर खे हुर जिदोजहद जो मर्कज़ छो बनायो? इहो हिकिड़ो सुवाल आहे। अचो त इन ते सोचूं। अछड़ो थर जीअं त हिकु ख़तरनाक ऐं धुबड़ियुनि सां भरपूर रेगिस्तानी इलाइक़ो आहे, जंहिं सबबि कंहिं बि अणवाक़ुफ़ माण्हू जो सलामती सां हितां गुज़रणु मुश्किल आहे। अछड़े थर जा रस्ता इंतिहाई मुंझाईंदड़ ऐं ओचितो गुम थींदड़ आहिनि। उन करे कंहिं बि काफ़िले या लश्कर जो हिन इलाइक़े मां गुज़रणु ख़तरे खां ख़ाली न आहे। इहो ई सबबु आहे जो असां ॾिसंदासीं त तारीख़ जे पूरे दौर में हितां खां न कंहिं वॾे परॾेही माण्हुनि जे काफ़िले जे गुज़रण जी का शाहिदी मिले थी, न ई को फ़ाते हमले आवर फ़ौज वठी हितां खां को हमिलो करे सघियो आहे। हा, पर ही इलाइक़ो सिंध जे हारायल लश्कर जी पनाहगाह ज़रूर रहियो आहे। मतिलब त तारीख़ी तौर ही इलाइक़ो सिंध जे माण्हुनि जे वतन जी हिफ़ाज़त लाइ लड़ंदड़ सिरफरोशन जी महफ़ूज़ पनाहगाह रहंदो आयो आहे। अॻाटे दौर खे छॾींदे असां मौजूदा सिंध जी अणपूरी तारीख़ या कुझु आसारनि जो जाइज़ो वठंदासीं त अरबन ख़िलाफ़ जैसीना जे गोरिला जंग, महमूद गज़नवी ख़िलाफ़ सूमरन, सोढन, समन ऐं राजपूतनि जूं गोरिला जंगियूं ऐं कामयाब राताहा, राजस्थानी धाड़ेलनि जे ॾुकारनि में कयल सिंध ते हमलनि ऐं फुलुट जे कारवाइनि खे बुंजो ॾियण में सिंध जे राजनि जी कामयाबी वग़ैरह में हिन इलाइक़े हिकु मज़बूत दिफ़ाई पनाहगाह ऐं मोर्चे जो कमु ॾिनो आहे। इहो ई सबबु हो जो पहिरीं हुर हलचल दौरान हुरनि जी पहिरीं आज़ाद हुकूमत बि बच्चू बादशाह जी सरबराही में सांगड़ सरकार जे नाले सां हिन इलाइक़े में क़ाइमु थी। ॿी हुर हलचल बि शहीद सबगतुल्ला शाह राशिदी अल मरूफ़ सूरे बादशाह बि अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ हिन इलाइक़े में मखी ॿेले खे हुर तहरीक जो मर्कज़ बनाए गोरीला वेड़ शुरू कई। हिन इलाइक़े जी मुश्किल तरीन रस्तनि सबबि अंग्रेज़ फ़ौज अछड़े थर जे गोरीला पनाहगाहनि खे ख़तम न करे सघी। संदन मुनज़िम फ़ौजी कारवायूं ज़मीनी तरह नाकाम थियण बैदि अंग्रेज़नि खे हिन इलाइक़े में हथे ख़ाली हुरनि सां मुक़ाबले लाइ हवाई जहाज़ बि इस्तेमालु करणा पिया। कुहाड़ियुनि वारनि हुरनि हथियारबंद अंग्रेज़ फ़ौज जा कंधला था, जिन हमलनि बरतानवी फ़ौजनि जा हौसला ख़ता करे छॾिया। अफ़सोस हुर तहरीक सिर्फ़ पीर साहिब जे मुरीदनि ऐं अछड़े थर जे आम माण्हुनि ताईं महदूद रही। जेकॾहिं इहा पूरी सिंध में
सॼी सिंधी क़ौम तरफ़ां लड़ी वञे हा या हुर तहरीक खे सिंधी अॻवाननि तरफ़ां अंग्रेज़नि जी मनफ़ी प्रोपेगंडा जो शिकार थी अकेलो न कयो वञे हा त सिंध कॾो को पंहिंजी आज़ादी माणे वठे हा। पीर साहिब जी फ़ौजी हिकमत अमली हिकु बहादुर जर्नेल जी हिकमत अमली हुई, जंहिं मूजिबि हिकु तरफ़ संदन तरफ़ां अछड़े थर जहिड़ी महफ़ूज़ पनाहगाह खे हुर गोरीला जंग जो मर्कज़ बणायो वियो त ॿिए तरफ़ हिन पंहिंजे मुरीदनि जे हिकु हिसे सालिम जमायत जे नाले में पंहिंजे मुरीदनि खे जंग खां पासीरो रखी वेड़ू हुरनि लाइ मुस्तक़िल मदद जो रस्तो खोले रखियो, जंहिं ॻाल्हि ख़ुदि अंग्रेज़नि लाइ कारवाइन करण में आम माण्हुनि ऐं वेढ़ाक हुरनि जी सुञाणप में मुंझारा पैदा कया, जंहिं सबबि केतिरा मुरीद सालिम जमायत वारा लिकल नमूने अंग्रेज़नि जी फ़ौजी चुरपुर खां वेड़ू हुरनि खे वाक़ुफ़ कंदा रहिया। अहिड़े नज़्म ज़ब्त वारी हिकमत अमली ऐं जंगी रिथाबंदी जो मिसाल शायदि ई दुनिया में विरजंदड़ गोरिल्ला जंगनि में किथे मिली सघे, जंहिं ॻाल्हि मां इहो साबित थिए थो त शहीद सूरे बादशाह हिकु अज़ीम जर्नेल हो। संदन गोरिल्ला मर्कज़ जी चूंड अछड़े थर में करण पुण संदन जंगी ॾाहप जो वॾो सबूत आहे। अछड़ो थर ऐं हुर गोरिल्ला तारीख़ मथे ॼाणायल राशिदी पीरनि जे सियासी ऐं समाजी किरदार बाबति ॾिनल अहवाल मां हुर जमायत जे मुख़्तलिफ़ मरहलनि मुख़्तलिफ़ दौरनि में आयल लाढ़नि ऐं चाढ़नि बाबति कुझु ॼाण हासिल करण बैदि अचो त हुर गोरिल्ला जंग में अवामी किरदार ऐं उन्हनि जे गोरिल्ला वेड़ में शिरकत बाबति कुझु ॼाणण जी कोशिश करियूं। हुर जदोजहद जी अॻवानी त राशिदी पीरनि जी वतन दोस्ती ऐं सिंध में संदन पीरी मुरीदी जे असर सबबि खेनि मिली ऐं पूरी हुर जदोजहद जी तारीख़ में संदन अॻवानी वारो किरदारु रहियो, पर हिन जदोजहद में अछड़े थर जा माण्हू वधीक सरगर्म रहिया। इन ॻाल्हि जे सबबनि ते गौर कबो त कुझु ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं, जिन में पहिरीं ॻाल्हि त कल्होड़नि ऐं टालपुरनि जे दौर खां बि घणो आॻाटो ही इलाइक़ो सियासी समाजी तौर हिकु अलहद ऐं पाण मुरादो ठाहियल राजूनी निज़ाम तहत हलंदड़ हो। उन खां सवाइ सिंध जे हुक्मराननि जो रवैयो बि अछड़े थर जे माण्हुनि सां बेइतमादी वारो हो, जंहिंजो सबूत इहो आहे त मीरनि अछड़े थर में ठाहियल समूरनि किलनि ऐं सरहदी चौकियुनि ते बलोच कबीलनि जा माण्हू मुक़ररु कया, जिन जो रवैयो हितां जे माण्हुनि सां सही न हो। उन करे मोट में अछड़े थर जा माण्हू बि टालपुरनि खे पंहिंजो ख़ैरख्वाह हाकम न सम्झंदा हुआ। अंग्रेज़नि ऐं सिंध ते कब्ज़े खां पोइ तुर्त साॻे नमूने वारो रवैयो अख़्तियार कयो, जंहिं सबबि हिकु त उन आज़ारींदड़ रवैये ख़िलाफ़ हुक्मराननि सां दिली नफ़रतूं त अॻु में ई पैदा थियल हुयूं, वरी संदन गैर हुअण ऐं पीर साहिबनि जे अंग्रेज़नि खां बेज़ारी हिन जदोजहद खे जनम ॾिनो। जाग्राफिया लिहाज़ खां बि ही इलाइक़ो तारीख़ी तरह गोरिल्ला जंगियुनि जो मर्कज़ रहियो आहे। अंग्रेज़नि ख़िलाफ़ पहिरीं हुर हलचल जो मर्कज़ बि मखी ॿेलो खे बनायो वियो। हुर वेढ़ाकनि जी मज़बूत पनाहगाह बि अछड़ो थर हो। इन करे अंग्रेज़नि ऐं हुरनि जा वॾा तारीख़ी मुक़ाबला बि अछड़े थर जे ई हदनि में थिया। मोट में अंग्रेज़ फ़ौज जूं कहरी कारवायूं, फ़ौज कुशी, हवाई जहाज़नि ज़रिए बमबारी बि हिते कई वई। अछड़े थर जे समूरनि ॻोठनि खे साड़े माण्हुनि खे लोढ़नि में 12 बचे क़ैद रखियो वियो। उन्हनि कारवायुनि सबबि अछड़ो थर माण्हुनि खां मुकमल तौर ख़ाली थी वियो। हिन इलाइक़े में हिकु तरफ़ सिर्फ़ हुर वेढ़ाकनि जूं पनाहगाहूं त ॿिए तरफ़ नारे ऐं कस वारे पट्टी में अंग्रेज़ फ़ौज जूं कैंपूं, पुलिस थाणा ऐं चौकियूं हुयूं। पूरे ब्रिटिश दौर में अछड़े थर वारो इलाइक़ो मैदान जंग हो। हाणे अचो त इन सुवाल ते सोचूं त छा हुर तहरीक धाड़ेलनि जी तहरीक हुई? जेका ॻाल्हि आम तौर पखिड़ी वई आहे
उन ते तहक़ीक़ात करण बि तमामु ज़रूरी आहे। हुर तारीख़ बाबति हेल ताईं अंग्रेज़नि जे ॾिनल रिपोर्टनि, लिम्ब्रिक जे किताब द टेररिस्ट खां सवाइ उन वक़्त जे सेंसर जे सख़्त क़ानूननि जे पाबंदियुनि हेठां शाये थींदड़ अख़बारनि जे रिपोर्टनि जी हथ ठोकी मालूमात जे बुनियाद ते बग़ैर कंहिं तहक़ीक़ जे या छंड-छाण जे लिखियल किताबनि ऐं मज़मूननि ज़रिए पढ़ंदड़नि ताईं इहा मालूमात पहुचाई वई त हुर तारीख़ सिर्फ़ पीर साहिब पागारे जे पोइलगनि जी हिकु जुनूनी तारीख़ हुई, जंहिंमें पीर साहिब पागारे जी शख़्सी इस्लामी हुकूमत क़ाइमु करण जो जुनून में कानून शिकनी कई वई। मुल्क में अवाम आज़ारींदड़ कारवायूं करे दहशत पखेड़ी वई। पीर साहिब हिकु जज़्बाती नौजवान हो, जंहिं बर सग़ीर में हलंदड़ अंग्रेज़ मुख़ालिफ़ तारीख़नि खां मुतासिर थी अंग्रेज़नि जे वञण बैदि पंहिंजी ज़ाती शख़्सी हुकूमत ॾाढ जे बुनियाद ते क़ाइमु करण थे चाही। ही क़ौमी आज़ादी जी का गोरीला वेढ़ न हुई, पर जुनूनी इंसान दुश्मन धाड़ेलनि जूं कारवायूं हुयूं वग़ैरह। इन अंग्रेज़नि जे पखेड़ियल हिकु तरफ़ी प्रोपेगेंडा जो नतीजो ई आहे जो अॼु ताईं सिंध जा माण्हू हुर तारीख़ खे पंहिंजे वतन जी आज़ादी जी जिदोजहद या क़ौमी आज़ादी जी तारीख़ नथा सम्झनि। नतीजे में हिकु वॾी विथी मौजूदु आहे, जेका विथी सिंधी क़ौम जे मुस्तक़बिल लाइ कंहिं बि हिसाब सां फ़ाइदेमंद न आहे। इन लाइ ज़रूरी आहे त सिंध जा बाशऊर मुहक़िक़ उन ॾिस में अॻियां अचनि ऐं हुर तारीख़ बाबति सही हक़ीक़तूं पधिरियूं करे ॿिन्ही धुरियुनि मां ग़लतफ़हमियूं दूर कनि। इन पस मंज़र में अचो त ॾिसूं त हुर तारीख़ हिकु आज़ादी पसंद गोरिला जिदोजहद हुई या वाक़ई जुनूनी पीर परस्त धाड़ेलनि जो अवाम आज़ारींदड़ ऐं क़ाबिल मज़मत कारवायूं हुयूं। असुल में हुर तारीख़ वेझड़ाई वारनि उन्हनि गोरिला इनक़लाबी जिदोजहदनि में सरे फ़हरिस्त तौरु ॻणे सघिजे थी जेके डिघो अरसो हलियूं ऐं कामयाबी माणी। इनक़लाबी साइंस मूजिबि हर उन वेड़ खे दहशतगर्दनि ऐं धाड़ेलनि जी वेड़ सॾे सघिजे थो जेका वेड़ कंहिं हिकु मख़सूस गुरूह या माण्हू जे मफ़ादनि जी हासिलात लाइ जंहिं इलाइक़े में विढ़ी वञे उन इलाइक़े जा माण्हू उन जिदोजहद जे वेढ़ाकनि खां नफ़रत कंदा हुजनि ऐं उन्हनि खे साथ न ॾीनि। रद्द अमल में उहे वेढ़ाक उन इलाइक़े जे माण्हुनि सां ज़ालिमाना ऐं जाबराना रवैयो रखनि। उन्हनि वेढ़ाकनि जूं पनाहगाहूं ॻोठनि ऐं माण्हुनि जे घरनि बजाए जोग्राफियाई अड़ांगनि रस्तनि वारनि झंगलनि, पहाड़नि या गारनि में हुजनि। नतीजे में अवामी साथ न मिलण सबबि उहे वेढ़ाक मारिजी वञनि ऐं वेढ़ पुॼाणी खे पहुची वञे। पर हर उन बामक़सद वेढ़ खे गोरीला वेढ़ सघिजे थो जेका जंहिं इलाइक़े में लड़ी वञे उन इलाइक़े जा माण्हू उन्हनि वेढ़ाकनि सां मोहबत कंदा हुजनि, उन्हनि जे बचाव ऐं मदद लाइ पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करे छॾीनि, पंहिंजनि ॻोठनि ऐं घरनि खे उन्हनि गोरीला वेढ़ाकनि जी पनाहगाह बनाए छॾीनि, वेढ़ाकनि खे बेसमरी जी हालत में जोग्राफियाई पनाहगाहनि में बचाव लाइ लिकणो न पवे, उन इलाइक़े जे आम माण्हुनि जे ॾुखनि तकलीफ़नि में वेढ़ाक उन्हनि माण्हुनि जे ॾुख ऐं सूर में गॾु हुजनि ऐं अवाम आज़ारींदड़ या अवाम दुश्मन माण्हुनि या दुश्मन जे मुख़बिरनि खे उन इलाइक़े में उसरण न ॾीनि। संदन बंदूक मां निकितल हर गोली सॼणनि ऐं इलाइक़े जे माण्हुनि लाइ हिफ़ाज़त कंदड़ ऐं दुश्मन लाइ मौत जो परवानो हुजे त उन वस्फ़ ते पूरी लहंदड़ हर वेड़ खे गोरिला जंग सॾे सघिजे थो। इन कसवटी जी रोशनी में ॾिसबो त सिंध में डिघे अरसे ताईं विढ़ी वेंदड़ हुरनि जी वेड़ खे अछड़े थर में भरपूर अवामी न सिर्फ़ हिमायत हासिल हुई पर उन वेड़ में वधि 1000 जे लॻभॻि हुर वेढ़ाकनि खे पनाह ऐं साथ ॾियण जी पादाश में लखे माण्हू मौजूदु हुआ। हज़ारे माण्हुनि खे 12 बचे क़ैदो बंद जूं समूरियूं सख़्तियूं सहणियूं पियूं जेके क़ुर्बानियूं उन्हनि खिलंदे कुॾंदे ॾिनियूं। पूरी हुर जिदोजहद में को हिकु बि अहिड़ो मिसाल नथो मिले जंहिंमें अछड़े थर जेके आम ग़रीब माण्हू हुरनि खां बेज़ारी जो इज़हार कयो हुजे या सख़्तियूं बर्दाश्त न करे कंहिं हुर वेढ़ाक जी पनाहगाह जी निशानदेही कई हुजे।
एक तारीख़ जे शागिर्द जी हैसियत में मूंखे किथे बि कंहिं गोरिला जंग जे वेढ़ाकनि खे अहिड़ी मुकमल अवामी हिमायत हासिल थींदे नज़र नथी अचे। हालांकि उन वक़्त जे अख़बारनि में बेशुमार क़त्लुनि फुरनि ॻोठनि खे कड़ो चाढ़े धाड़ा हणण जूं ख़बरूं शाये थींदियूं रहंदियूं हुयूं। सिंध जे माण्हुनि खे इहो तसर ॾियण जी कोशिश कई वई त हुर बेरहम दहशतगर्द आहिनि। उन वक़्त जो सरकारी रिकॉर्ड बि शाहिद आहे त उन वक़्त में थींदड़ हर ॾोह खे हुरनि जे खाते में लिखियो वियो। उन ॻाल्हि जी तहक़ीक़ कंदे जॾहिं उन वक़्त जे पोढ़नि ऐं हुर वेढ़ाकनि खां पुछिजे थो त हू उन ॻाल्हि जी तरदीद कंदे ॿुधाइनि था त अंग्रेज़नि हुरनि खे बदनाम करण ऐं अवामी हिमायत खे छीयो रसाइण लाइ पंहिंजा धाड़ेल टोला ठाहे रखिया हुआ, जेके अवाम आज़ारींदड़ कारवायूं कंदा हुआ, जिन जे ॾोहनि ते पर्दो रखंदे उहे समूरा ॾोहनि जा केस हुरनि ख़िलाफ़ दाख़िल कया वेंदा हुआ। अहिड़नि सरकारी सरपरस्ती में ठाहियल धाड़ेलनि जे टोलनि में ॻोठ साडूरी जो सोनू मेघवाड़ जो टोलो, चक 39 जो हाशम पंजाबी जट जो टोलो, रावतियाणी ॻोठ जे यारू बालो जो टोलो अंग्रेज़ ऑफिसरनि जी चुरच ते संदन सरपरस्ती में अवाम ख़िलाफ़ कहरी कारवायूं कंदा हुआ, जिन जा ॾोह मथनि बढ़ण बजाए हुरनि ते मढ़िया विया। नतीजे में धाड़ेल सोनू मेघवाड़ जो टोलो त हुरनि मारे ख़तमु कयो, जॾहिं त मज़कूर ॿिया टोला हुरनि जे इलाइक़े मां ॿाहिरि निकिरी भॼी विया। उन खां अलावा अंग्रेज़ ऑफिसर जेल में क़ैद ख़तरनाक ॾोहारियुनि खे हथियार ॾेई बि कारवायूं कराईंदा हुआ, जेके ॾोह पिणु हुरनि ते मढ़िया वेंदा हुआ। नतीजे में सिंध जे माण्हुनि खे इहो तसर ॾिनो वियो त हुर वहशी ऐं धाड़ेल आहिनि। ॿिए तरफ़ पूरी हुर जिदोजहद जी तारीख़ में अहिड़ा वाक़िया घटि था मिलनि जंहिंमें हुर वेढ़ाकनि कंहिं आम माण्हू सां का ज़्यादती कई हुजे या को लॼा लुट जो वाक़ियो कयो हुजे। हुरनि कंहिं बि आम राहगीर मुसाफ़िर खे न मारियो, न ई माल मिल्कियत फुरण जा वाक़िया कया। इन ॻाल्हि जो सबूत इहो आहे त 17 मई 1942 ते राति जो उॾेरे लाल ऐं टंडे आदम जे विच में ॻोठ छोराहू हिंगोरा या मौजूदा स्टेशन वहाब शाह जे भरिसां लाहौर महल किराइण वारे हेॾे सारे वॾे हादसे वारे वाक़िए में बि सिर्फ़ 32 माण्हू मारिजी विया। उन वाक़िए में जेकॾहिं हुर चाहींदा त सभिनी माण्हुनि खे मारे सघिया थे। हिन वाक़िए में उन वक़्त जे वज़ीर सर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह जो पुटु मुनवर हुसैन मारिजी वियो हो। बाक़ी कंहिं बि आम माण्हू खे क़त्ल न कयो वियो। हुरनि रेलगाॾी जे मुसाफ़िरनि खां का बि फुरलुट न कई, जेका ॻाल्हि हुरनि जे धाड़ेल न हुजण जो सबूत आहे। बाक़ी हुरनि जो निशानो अंग्रेज़ साम्राजी फ़ौजूं, सरकारी कारंदा ऐं उन्हनि जा साथारी वॾेरा, सरकार जा मुख़बर, कामोरनि जूं दावतूं कंदड़ ऐं मदद कंदड़ सेठ ज़रूर हुआ। ॿिए तरफ़ अंग्रेज़नि उन रेल वारे वाक़िए जे रद्द अमल में 1 जून 1942 ते सिंध में मार्शला लॻाए क़त्ल आम शुरू कयो, जंहिं क़त्ल आम में चंद सौ वेढ़ाकनि जे मुक़ाबले में 60,000 प्यादल फ़ौज, 2400 घोड़े सवार ऐं उन ऑपरेशन में 24 हवाई जहाज़ बि बमबारी में इस्तेमालु कया विया, जंहिं ऑपरेशन में हज़ारे बेगुनाह माण्हू मारिजी विया। पर अहिड़े सख़्त ऑपरेशन दौरान बि हुर वेढ़ाकनि जो घटि जानी नुक़सान थियो। हिननि जूं पनाहगाहूं सलामत रहियूं। हू जंग में मसरूफ़ रहिया। सवें माण्हुनि सज़ाऊं, तशद्दुद ऐं शहादतूं त क़बूल कयूं, पर कंहिं हुर वेढ़ाक जी निशानदेही न कई। हा, बाक़ी कुझु वाक़िया सूरे बादशाह जी शहादत बैदि हुरनि जे कुझु माण्हुनि ज़ाती इंतकाम तौर बि कया। ईअं बि चई नथो सघिजे त हुरनि हथां बेक़सूर माण्हुनि जा क़त्ल न थिया। कुझु अहिड़नि वाक़ियनि जूं शाहिदियूं मिलनि थियूं, पर उहे वाक़िया या क़त्ल हुर जमायत जे गॾियल फ़ैसिले तौर तस्लीम नथा करे सघजनि। उन्हनि वाक़ियनि खे किन हुरनि जी छुड़वागी, ग़लतफ़हमी या ज़ाती इंतकाम तौर शुमार करे सघिजे थो, छाकाणि त शहीद सूरे बादशाह जी शहादत बैदि क़यादत जी खोट सबबि कुझु हुरनि में छुड़वागी बि पैदा थी हुई। हुर जिदोजहद जे वाक़ियनि खे पढ़ण सां मालूम थो थिए त
त हिन जिदोजहद में वेढ़ाक गोरीलनि जी मदद जे सिलसिले में पोढ़नि, ॿारनि, औरतनि बि पंहिंजो किरदारु अदा कयो। जिदोजहद जे वाक्यनि में असांखे सिंधी औरतनि जे बेमिसाल कुर्बानियुनि जा बि मिसाल मिलनि था। उन्हनि अज़ीम औरतनि में माई चीज़ संजराणी, माई हाजाणी धन्याणी निज़ामाणी, माई बसरा खासकेली, माई ज़ोहरा, माई आकला, माई फरीदा, माई भाए, माई हुंदल, माई मिरखा, माई मरियम संजराणी, माई नूरी रिंद, माई मुरादा खासकेली, माई जादो लोहारण, माई सोनबाई, माई किरड़ी, माई लाल, माई ज़ैनब, माई राणी ऐं माई सईदा जा नाला मिली सघिया आहिनि। उन्हनि अज़ीम औरतनि हुरगोरीरनि खे रसद पहुचाइण, जासूसी करण, इलाज लाइ दवाऊं पहुचाइण, हथियार पहुचाइण, ज़ख़्मियुनि जो इलाज करण खां सवाइ किन मोरकनि में अमली हथियारबंद वेढ़ में बि हिसो वरितो। इन मां इहो साबित थियो त हुर जिदोजहद हिन धरतीअ जे दर्द मां फुटी निकितल तारीख़ हुई, जंहिं जिदोजहद खे सचाई सां अवामी हिमायत हासिल हुई ऐं हू विड़ी वेंदड़ इलाइक़े जी मक़बूल तरीन जिदोजहद हुई, जंहिंखे कंहिं बि हवाले सां दहशतगर्द या धाड़ेलनि जी तारीख़ नथो चई सघिजे। हुर जिदोजहद हिकु बामक़सद जिदोजहद हुई, जंहिं जिदोजहद जो असुल मक़सद सिंध ते क़ाबिज़ अंग्रेज़ साम्राज्य जी सिंध मां निकाली ऐं सिंध जी आज़ादी ऐं ख़ुशहाली हो। उन ॻाल्हि जी पकी शाहिदी इन ॻाल्हि मां मिले थी त 1947 में अंग्रेज़नि जे वञण बैदि हुरनि जी हुकूमत ख़िलाफ़ मज़ाहमत बंदि थी वई। पाकिस्तान ठहण बैदि हज़ारे नाइंसाफ़ियुनि ऐं बेक़दरनि हुअण जे बावजूद बि हुरनि 1965 ऐं 1971 जी जंग में पंहिंजूं बेमिसाल कुर्बानियूं ॾेई जीजल सिंध जे सरहदनि जी हिफ़ाज़त कई। मुंहिंजे सामीन, इन सां गॾु ई मुंहिंजे प्रोग्राम सरस्वती तहज़ीब ऐं अछड़ो थर जी 9 क़िस्त पंहिंजी पुॼाणी खे पहुती। वरी मुलाक़ात थींदी ईंदड़ 10 क़िस्त में। तेसि ताईं पंहिंजे मशकूर फलकारे खे इजाज़त ॾींदा। सदाईं गॾु यार।